हीअं थियो हा हीअं थियो हा ऐं हाणे दाबो ॾियण लाइ हथ हीअं थो कया खट ते लही वियो अख खुली वई हाणे 100 दफ़ा अखियूं ॿूटे चवे त वरी थिया पर ख्वाब टुटल वापसि कोन ईंदो ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा भाउ ए दुनिया जो जेको ही ए ज़िंदगी जो जेको हिस्सो आहे न हिकिड़े ख्वाब जे मिसल आहे ख्वाब ख़बर न हूंदी आहे त केतिरियूं घड़ियूं थो रहे ज़िंदगीअ जी बि ख़बर न आहे त केतिरा पल दुनिया में ज़िंदह हूं ऐं मुंहिंजा दोस्त हक़ीक़त त ख्वाब न हूंदो आहे सभु को जो ख्वाब सभु को लही सघे थो हक़ीक़त दुनिया आहे त वरी दुनिया जे अंदरि अच त हीअ दुनिया हिकिड़ो ख्वाब आहे हक़ीक़त हीअ दुनिया न आहे छो त हक़ीक़त उहा हूंदी आहे जेका हमेशह जे लाइ हूंदी आहे मुक़ाम ॾे निहार जेके विया आहिनि वरी वापसि मोटी कोन आया समय साल गुज़री विया कोई वापसि मोटी कोन आयो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त असुल घर उहो आहे उन घर जी तयारी तोखे असांखे करणी आहे ऐं उन घर जे लाइ मां अर्ज़ कयो त जॾहिं अमीर या ग़रीब मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भला अमीर लाइ त हड़ई कुल्हे कांधी माशाअल्लाह अॼु असां वटि वॾो इहो सिस्टम हली रहियो आहे उहो सभु को मुंहुं ॾिसण लाइ तयार दुनिया में औलाद बि बेज़ार लेकिन दुनिया छॾण खां पोइ थोरो ज़रा दुनिया जे दस्तूर ॾे निहार जेका शइ दुनिया छॾींदी आहे उनखे फिटो कयो वेंदो आहे भलो घोड़ो हुजे करोड़ रुपए जो हुजे पर जे साहु निकिरी वियो ढेर ते उछलाईंदे भलो तुंहिंजो घोड़ो छा पर जेकॾहिं भलो तुंहिंजो दांद आहे शौक़ जे शयुनि जा नाला वठां भलो तुंहिंजो उठ आहे भलो तुंहिंजो कुकुड़ आहे भलो तुंहिंजो कुतो आहे हलाल हुजे या हराम हुजे जेसि ताईं उन जे सिरीअ में साह आहे तेसि ताईं उन जा लाॾ बि नाज़ बि जॾहिं सिरीअ मां साह वेंदो आहे सभु को खणी ढेर ते उछलाईंदो आहे लेकिन गौरत कर इन हज़रत इंसान ॾे निहार जेसि ताईं साह हूंदो आहे भले को प्यार करे या नफ़रत करे पर जॾहिं रूह परवाज़ कंदो आहे त हर को मुंहुं ॾिसण लाइ दीवानो छो थींदो आहे सवाल आहे मुंहिंजा दोस्त कॾहिं इन सवाल जी तरफ़ गौर कंदो कर त ही सॼो सिस्टम अपोज़िट में छो पियो हले जॾहिं इंसान दुनिया छॾी ग़रीब छॾी दुनिया मुंहुं ॾिसण लाइ परेशान अदा थोरो कफ़न खे परे कर त मुंहुं ॾिसां कतार दर कतार माण्हू ॾिठल त सदाई आहे अॼु छाजे करे था ॾिसनि जेकॾहिं आशिक़ खे इजाज़त ॾी त उन लफ़्ज़नि में चवां त छाजे करे वञण वारे जो मुंहुं वरी वरी थो ॾिसी भला सवली सिंधीअ में तोखे मिसाल ॾेई सम्झायां ॻोठ जे माण्हूअ खे ॾिसंदो त रोज़ पर जे ख़बर पवई त मदीने थो वञे जे ख़बर पवई त मदीने थो वञे दिल मजबूर कंदे हलियो वेंदे ओ मदीने वञण वारा मुंहिंजे यार खे मुंहिंजा सलाम ॾिजां इहो सच आहे या न केॾी बि कावड़ हुजे केॾो बि ॾुख हुजे मदीने थो वञे दिल मजबूर कंदे त मदीने वञण वारे सां लेखो नाहे ओ मदीने वञण वारा मुंहिंजे यार खे मुंहिंजो नालड़ो वठी सलाम ॾिजां फोन ते राबतो थियो ओ दा जेॾी महिल हुज़ूर जे दरबार में बाबू सलाम खां दाख़िल थी सलाम करी त मुंहिंजो नालो वठी सलाम ॾिजां ऐं मुंहिंजा दोस्त सबबु कहिड़ो आहे सबबु इहो आहे जो हिकु ईमान वारे खे ख़बर आहे त जॾहिं महबूब वटि मुंहिंजा सलाम पहुचंदा त मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थींदो मूं मिस्किन जो बेड़ो पार थी वेंदो मदीने वञण वारे खे मुंहुं ॾेखारबो आहे इन जे लाइ त हू मूंखे ॾिसे मां उनखे ॾिसां त केॾो न सुहिणो चहिरो मदीने वञी रहियो आहे उहो वरी मूंखे ॾिसे त मन उते यादि करे मदीने वञण वारे ॾे जीअं चइबो आहे आशिकन चई छॾियो त जॾहिं मैयत जो मुंहुं ॾिसण ईंदो आहे आशिकन खे ख़बर आहे दुनिया जे नज़र में त ही दुनिया छॾे कबर में वञी रहियो आहे पर दीवाननि खे ख़बर आहे हे दुनिया छॾे कबर में मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार करण लाइ वञी रहियो आहे शेर पढ़ा करते हैं एहतराम तो
जनाजे का इसलिए करते हैं एहतराम, तो जनाजे का इसलिए वो जा रहा है देखने चेहरा रसूल का। ऐ मुझा दोस्त याद रख, मोमिन जे लाइ दुनिया कैद खानो आ। मौत घुरण जायज ना है, न त आशिक लाइ कदे मौत घुरी छड़ी न। उन्हनि मौत घुरियो न, बल्कि दुनिया जे अंदर मूतू कबल अंत मूतू थी वया। जिंदा हुजण जे बावजूद पाण खे इए करे छडियो जो उन्हनि पंहिंजा इरादा पंहिंजा सब ख्याल खत्म करे छडिया। मुंहिंजो उहो ख्याल आहे जेको मुंहिंजे यार जो ख्याल आहे। ऐं मुंहिंजा दोस्त पूछा, दुनिया जे दस्तूर में कदहिं इएं थियो आहे त जेको तव्हां तां जान कुर्बान करे तव्हां उनखे ॾुखियो कयो, कॾहिं ईअं बि थियो आहे? हरगिज़ ईअं कोन थियो आहे। जॾहिं दुनिया जे अंदरि दुनिया जे हिन बेवफ़ाईअ वारे सिस्टम में बि इहा शइ मौजूदु आहे त जेको वफ़ा कंदो आहे सभन पर कुझु न कुझु वफ़ा उन सां कबी आहे। मुंहिंजो अल्लाह, मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम केतिरो तोसां मूंसां प्यार थो करे, तो असां कॾहिं अंदाज़ो बि कोन लॻायो आहे। कदहिं अंदाज़ो भी कोन लगायो आ तो मुझो रब तो मूंसां केतिरो प्यार थो करे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अगर इन शइ जो अंदाज़ो लगाइणो आ, ॻाल्हि तवील थींदी पई वञे। अगर इन शइ जो तोखे असांखे अंदाज़ो लगाइणो आ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं सुबुह जो सवेल तयार थी करे वेझी सिंजी करे सुहिणा कपड़ा पाए, सुहिणो दिस्तार या टोपी या जेको कुझु ख़ुदा तोखे नसीब कयो आ पाए करे, जॾहिं मुंहिंजा दोस्त मिठड़ा भा कंगड़ो खणी करे आईने जे साम्हूं बीहंदो आ, पंहिंजे पाण खे ॾाढो वणंदो आ, पंहिंजे पाण खे वणंदो आ, पंहिंजे दिल में पंहिंजे पाण खे ॾिसी केॾो ख़ुशि थींदो आ। उन वक्त कदे ख्याल कंदो कर, उन वक्त हिकड़ो ख्याल कंदो कर, पंहिंजे चेहरे के ॾिसी खुश जरूर थी, पर ख्याल कंदो कर त जंहिं चेहरे के ॾिसी मुर्की रहियो हा, जंहिं चेहरे के मुझे के ॾिसी दुनिया खुश थी रही आ, इन सुहिणे चेहरे जो बनाईंदड़ केर आ? उन बेनियाज़ रब जे तरफ ख्याल कंदो कर, नरमी बनाईंदड़ा। जरा गौर कर, दुनिया जो मुसविर भी सोहनी तस्वीर बनाईंदड़ा, मगर दुनिया जो मुसविर तस्वीर बनाईंदो आ चईन शैन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंतबाह करे छॾींदो आ। तस्वीर बनाए ॾियां थो, मगर चईन शैन खां हिन खे परे रखजां, बाहि खां हिन खे परे रखजां, बाहि हिन खे जलाए छॾींदी। पाणीअ खां तस्वीर खे परे रखजां, पाणी हिन खे मिटाए छॾींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चवंदो मिटीअ खां हिन खे परे रखजां, मिटी हिन जे हक़ीक़त जे मथां अयां थी वेंदी, हक़ीक़त चेहरे जी बंदि थी वेंदी। तोखे चवंदो हवा खां तस्वीर खे बचाइजां, हवा जे झूटे में हलियो न वञे ऐं किथे टुटी न पवे। दुनिया जो मुसविर तस्वीर ठाहे करे जन चैन शैन खां रोकींदो आ, हक़ीक़ी मुसविर ॾे निहार, उहो मुसविर वरी इन्हनि चैन शैन मां तस्वीर बनाईंदो आ। दुनिया जो मुसविर जंहिं शइ खां मोरो कींदो आ त तस्वीर टुटी पवंदी, छो त दुनिया जो मुसविर तस्वीर बनाइण जे लाइ तस्वीर ॾिसण जो मोहताज हूंदो आ, लेकिन वो जो बेनियाज़ रब हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। वो मुसव्विर हुआ जीअं चाहींदो आ तीअं तस्वीर बनाए छॾींदो आ। दुनिया जो मुसविर, दुनिया जो मुसविर तस्वीर बनाइण जे लाइ रोशनी जो मोहताज हूंदो आ। मुझे खालिक कायनात दे निहार, उहो मुसविर अहिड़ी जगह ते तस्वीर बनाईंदो आ जिते रोशनीअ जो तसव्वुर भी मौजूद कोन हूंदो आ।
ऐं मुंहिंजा बाना मुंहिंजो अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना पोइ कॾहिं सोची नथो त तुंहिंजो अल्लाह तुंहिंजो करीम रब जेको अमड़ जे नंढड़े पेटड़े जे हिस्से में छा बनाइण ते क़ादिर आहे, छा उहो तुंहिंजे दुनिया जे मुआमिलात खे हल करण ते क़ादिर न आहे? मुंहिंजो रब पुछी रहियो आहे जेको बग़ैर कंहिं सपोर्ट जे हेॾो वॾो आसमान बीहारण ते क़ादिर आहे, छा उहो तुंहिंजे मुआमिलात खे हल करण ते क़ादिर न आहे? मुझो अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना पंहिंजे ख़ालिक़ काइनात सां प्यार कर, पंहिंजे ख़ालिक़ काइनात जे कुदरत ते भरोसो रख ऐं मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जे मथां तवक्कल कर। पोइ ॾिस त तुंहिंजो रब तुंहिंजा दुनिया जा मामलात कीअं थो सुहिणा करे। निमाज़ नथो पढ़ी, सबब हक़ीक़त में कोई कोन्हे, क़ुरान ॿुधायां। अल्लाह फरमायो वअलमू अन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना वल्लाहु इंदहु अज्रुन अज़ीम। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए जंहिं शइ जे करे यानी औलाद जे करे, दौलत जे करे मां रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात बाबरकात का तू बेखबर रहियो आ, मां अल्लाह जे ज़ात का दूर रहियो आ। मुझो अल्लाह फरमाए तो इहे ब शयूं वॾी आज़माइश थई, इहे ब शयूं वॾी आज़माइश थई। लेकिन मुझो रब तो फरमाए अगर इन ॿिन्ही आज़माइशनि मां निकिरी आए वल्लाहु इंदहु अज्रु अज़ीम। मुझो अल्लाह तो फरमाए ए औलाद खे ॾिसी ख़ुशि थियण वारा, दौलत बैलेंस खे ॾिसी ख़ुशि थियण वारा ख़ुशि थी, पर सोचींदो कर ते ॾियण वारो केरु आहे? ख़ुशि थी, औलाद खे ॾिसी ख़ुशि थी, बैलेंस के ॾिसी ख़ुशि थी, इज्जत के ॾिसी ख़ुशि थी, हुस्न के ॾिसी ख़ुशि थी, जवानी के ॾिसी ख़ुशि थी, पर इहो न विसार त इहो ॾियण वारो केरु आहे, ऐं इहो बि न विसार त जेको ॾियण ते क़ादिर आहे उनखे खसण में बि कॾहिं देरि कान लॻंदी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुंहिंजे सुहिणे करीम रब जे ज़ात बाबरकात तो असांखे अकुल अता फरमायो, सम्झ अता फरमाए, रुॻी अकुल ऐं सम्झ अता न फरमाए पर अहिड़ो महबूब अता फरमायो। अज़ीज़ाने मन अहिड़ो महबूब अता फरमायो जंहिं जहिड़ो महबूब अॻ में रब कंहिंखे कोन अता फरमायो। मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना तकड़ में हिकिड़ा ॿ चार जुमला चवंदो वञा। खुदा करे तोखे पंहिंजे हैसियत जी मालूमात अची वञे, तोखे पंहिंजी हक़ीक़त जी ख़बर पइजी वञे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जहिड़ो मुंहिंजे मुस्तफा खे बनायो अहिड़ो कंहिंखे बि कोन बनायो। मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात के मुझे बेनियाज़ रब जेके मक़ामात अता फरमाया उहे कंहिंखे बि अता न फरमाया, जेके एज़ाज़ात अता फरमाया उहे कंहिंखे बि न अता फरमाया, जेके तमाम अंबिया खे अता फरमाया उहे त मुझे रब महबूब खे अता फरमाया, पर जेके मुझे मुस्तफा खे अता फरमाया उहे रब कंहिंखे बि कोन अता फरमाया। अल्लाह जे ज़ात तौरेत भी ॾिनो, आसमानी किताब ज़बूर भी ॾिनो, आसमानी किताब इंजील भी ॾिनो, आसमानी किताब। लेकिन जरा गौर कर, थोड़ो तुझो तवज्जो ॾियारण चाहियां। आसमानी किताब आया लेकिन मुझे रब हज़रत मूसा कलीमुल्लाह के फरमायो ऐ मुझा कलीम जी मुझा करीम रब हलिया कोहे तूर ते वेंदो आहे, तौरेत मिलंदो आहे। ऐ मुझा ईसा जी मुझा रब हलिया पंहिंजे इबादत खाने में ईंदो आहे, इंजील मिलंदो आहे। ऐ मुझा दाऊद जी मुझा करीम
करीम रब अच पंहिंजे इबादत खाने में ईंदो आहे उनखे ज़बूर मिलंदो आहे मुख़्तलिफ़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहीफ़ा मिलिया लेकिन जॾहिं अम्मा आमिना जे लाल जो वारो ईंदो आहे मुंहिंजो रब ईअं कोन फरमाईंदो आहे हबीब हलिया तॾहिं मुंहिंजो रब फरमाईंदो आहे मुस्तफ़ा तूं जाते वींदे मुंहिंजो कलाम उते अची तो वटि पहुचंदो आहे अज़ीज़ाने मन अञा हिकिड़ो जुमिलो वधाए चवां गौर कर तौरेत आयो गॾिजी आयो ज़बूर आयो गॾिजी आयो इंजील आयो गॾिजी आयो आयो गॾिजी अंबिया जंहिंते आयो तौरेत मूसा कलीमुल्लाह खे याद इंजील सुणे ईसा खे याद ज़बूर सुणे दाऊद खे याद आयो त गॾिजी मगर अंबिया जे वञण खां बाद बिखरी वियो अंबिया का बाद बिखरी वयो अज भी ज़बूर पंहिंजे ओरिजिनल कंडीशन में ना है तौरेत ओरिजिनल कंडीशन में ना है इंजील ओरिजिनल कंडीशन में ना है जरा कुरान करीम दे निहार गॾिजी न आयो आहे बिखरी बिखरी आयो आहे 23 सालनि में आयो आहे कॾहिं जबलनि में आयो आहे कॾहिं झंगलनि में आयो आहे कॾहिं वादियुनि में आयो आहे कॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा आराम में त आयो आहे कॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा मके में त आयो कॾहिं मदीने में त आयो कॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा दाचीअ ते सवार त क़ुरान अचे कॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ा जे इन रान मुबारक ते मुस्तफ़ा आराम करे त क़ुरान अचे अज़ीज़ाने मन बिखरी बिखरी आयो आ पर जॾहिं सीने मुस्तफ़ा ते आयो आ वरी ज़ुबाने मुस्तफ़ा उनखे तिलावत फरमायो आ त अहिड़ो त मज़बूत थियो आ जो अॼु ताईं त छा पर क़यामत ताईं ज़ेर ज़बर बि कान बिखरी सघंदी मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना अल्लाह जे कुरान करीम दे जरा गौर कर कुरान करीम जे अज़मत हिकड़े मिनट ला गौर कर कुरान करीम जे ताकत दे गौर कर कुरान करीम जे शान दे गौर कर त तोखे शान मुस्तफ़ा समझण में अची वेंदो कुरान करीम हो जलाल वारो कुरान कुरान करीम हो ताकत वारो कुरान जे जिला मुझो रब्बे ज़ुल जलाल ऐलान फरमाइंदो आ लऊ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह हिन कुरान करीम के अगर जबलन ते नाज़िल कया जबल हिन कुरान जे जलवन के बर्दाश्त को न करे सगन अल्लाह जबल उहद जो जिक्र को न कयो जबल नूर जो जिक्र को न कयो जबल तूर जो जिक्र को न कंबाइन सेंटेंस इस्तेमाल कयो वयो आ यानी अगर रूए ज़मीन जे जबलन के भी मुंहिंजा दोस्त अजीज तूं गॾु करे चवी त मुंहिंजो अल्लाह बयान फरमाए रहियो आहे अगर कायनात जे जबलन ते मां कुरान करीम खे नाज़िल कया ए कायनात जा जबल पाश पाश थी वञन रेज़ा रेज़ा थी वञन खाक बणजी वञन मुंहिंजे कुरान जे नूर वारे जलवन के बर्दाश्त करे को न सघन लेकिन ऐ दुनिया वारो जरा मुझे यार दे त निहारियो ओही कुराना जंहिंजे अज़मत खे सलाम जंहिंजे ताकत खे सलाम जंहिंजे शान खे सलाम जबल भी बर्दाश्त करे नथा सघन लेकिन कुरान करीम जॾहिं सीने मुस्तफ़ा ते ईंदो आहे ओहो ई कुरान करीम जॾहिं सीने मुस्तफ़ा में ईंदो आहे सीने मुस्तफ़ा में ईंदो आहे जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो आहे जेको जबलनि खे अचण महिल साड़ींदो आहे पर जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो आहे जेको सहाबी ॿुधंदो आहे ओ क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वेंदो आहे
मुझे मुस्तफ़ा करीम जे मुझे मुस्तफ़ा करीम जे पाक ज़ुबान मुबारक जे ताक़त दे निहार मां ॿुधाईंदो हलां ॻाल्हि वधाईंदो हलां जिब्रील के अल्लाह 600 पर अता फरमाया घणा एडा ताकत वारा हिकड़े पर ते रूए जमीन के मथे खणी सके तो जिब्रील के एडी ताकत रब अता फरमाया मगर जदे कुरान जी नंढड़े में नंढड़ी आयत या सूरत भी नाज़िल थी दिया तो जिब्रील 600 पर पंहिंजा टेड़े करे उन कुरान करीम जे सूरत या आयत के मुझे मदीने जे ताजदार जे दरबार में खणी ईंदो आ सादी सिंधी में चवा सौली बोली में चवा खणी त ईंदो आ पर ये महसूस थींदो आ त हमरा सहकी पयो कुरान करीम जी ताकत इहा है कुरान करीम जी अज़मत इहा है कुरान करीम जो जलाल इहो आ कुरान करीम जो जमाल उहो आ लेकिन उहो ही कुरान जॾहिं साहिब कुरान जे सीने में पहुची करे ज़ुबाने मुस्तफ़ा के जॾहिं चुमियूं ॾेई लबे मुस्तफ़ा के चुमियूं ॾेई उहो ई कुरान ईंदो आ त जलाल सां ईंदो आ ज़ुबाने मुस्तफ़ा के चुमियूं ॾेई निकिरंदो आ त जमाल सां निकिरी पवंदो आ अहिड़े जमाल सां निकिरंदो आ जो क़यामत ताईं उन जे हरफ मां मुझे मुस्तफ़ा जे लबड़न जी उहा खुशबू ख़त्म कान थींदी आ उहा ताकत ख़त्म कान थींदी आ ज़िंदह मिसाल तुझे मुझे आडो 10 सालन जो ॿार क़ुरान जो हाफ़िज़ 8 सालन जो बचड़ो क़ुरान जो हाफ़िज़ 80 साल जो कुराड़ो क़ुरान जो हाफ़िज़ इहो कुराड़े जो कमाल नाहे इहो जवान जो कमाल नाहे जॾहिं सीने मुस्तफ़ा ते क़ुरान पहुचंदो आ मुझे मुस्तफ़ा जा हथड़ा खजंदा हन ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब ही जेको पावर ॾिनो थे इन पावर खे संभाल जा मुझो रब फरमाईंदो मुझा मुस्तफ़ा तुंहिंजा लबड़ा चुरंदा वेंदा तुंहिंजो रब क़बूल कंदो वेंदो दुनिया जो दस्तूर आ जेको मुल्क जो सदर हूंदो आ जेको मुल्क जो सरबराह हूंदो आ उन जी जिम्मेवारी हूंदी आ पंहिंजे मुल्क जे सरहदुनि जी हिफ़ाज़त करण जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो हिफ़ाज़त रुगी ज़ुबानी हवालनि सां कोन कंदो आ सिस्टम बनाईंदो आ बरी फ़ौज बनाईंदो आ बहरी फ़ौज बनाईंदो आ हवाई फ़ौज बनाईंदो आ इंटेलिजेंस इदारा बनाईंदो आ मक़ामी पुलिस बनाईंदो आ रेंजर्स बनाईंदो आ छो त उन जी ज़िम्मेवारी आ त जॾहिं सरहदुनि जो मालिक आ जंहिं इदा ज़मीन जे टुकड़े जो मालिक आ उन जी हिफ़ाज़त उन जी ज़िम्मेवारी आ जरा मुझे रब जी ज़ात दे निहार उन भी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आ त हिन क़ुरान जी हिफ़ाज़त मां कंदुसि मौला कीअं कंदे मुझे बेनियाज़ रब फरमायो इन क़ुरान करीम जे हरफनि जे इन क़ुरान करीम जे हरफनि जे अदायगीअ जे हिफ़ाज़त लाइ मां रब क़ुरान जा कारी पैदा करे छॾींदुसि जेके क़ुरान करीम जे हरफनि जी हिफ़ाज़त कंदा मखरज जी हिफ़ाज़त कंदा अगर वडी हा के नंढी हा करे पड़े कारी हकल ॾींदो खबरदार थी या नंढी हा ना है वडी हा है अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पर जेको कारी न हूंदो उन जानो भले अलहम्द पढ़ी वञण के खबर ही कान पवंदी छो त जेका रब हिफ़ाज़त कराईंदो आ हिफ़ाज़त उन जो ई ज़िम्मो अज़ीज़न कुरान करीम जे हरफन जे मखरज ला अल्लाह कारन जी मुझा दोस्त फौज तैयार कई वरी कुरान करीम जे आयतुन जे हिफाजत ला रब हाफिजन जी फौज तैयार करे छड़ी वरी कुरान करीम जी तशरीह करण ला अल्लाह आलिमन जी फौज तैयार करे छड़ी चवण दे इन सजण साईं जे चरे फ़कीर खे मुझे बेनियाज़ रब फरमायो इन
इन्न फी खल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब। ज़मीन आसमान जे दरमियान में जेके मां अल्लाह जो रात ॾींहं जे अचण में खुफिया जेके निशानियूं हल उहे ॼाणनि था। केर था ॼाणनि? सभु को नथो ॼाणे। लआयातिन निशानियूं आहिनि, ॼाणनि सभई नथा। लिउलिल अलबाब अकुल वारा ॼाणनि था मौला उन्हनि जूं निशानियूं। अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफ़क्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। वरी कुरान करीम जा जेके मख्फी राज़ हैं मारिफत वारा राज़ हैं उन्हनि ला मुझे बेनियाज़ रब वरी मशाइखनि जी फौज तैयार करे छॾी आहे। फौजूं सब तैयार हन। उन अल्लाह जे कुरान के कोई खतरो ना है। क़यामत अचे वेंदी लेकिन अल्लाह तबारक व तआला जो कुरान सलामत होंदो। कुरान करीम जॾहिं दुनिया ता अलविदा चवंदो तॾहिं क़यामत जे मुंहिंजा दोस्त अज़ीज नमूदार थियण जी वॾी निशानी हूंदी त मुंहिंजा दोस्त जॾहिं कुरान करीम जी हिफ़ाज़त लाइ अल्लाह जे ज़ात एॾी फौज तैयार कई त जवाब ॾे जेको साहिब कुरान आहे उन जे अज़मत ला मुझे रब फौज तैयार कई या कान कई आहे। इहो ज़िम्मो अल्लाह जी ज़ात जो आहे। मुझे ख्याल मां तव्हांजो टाइम ज्यादा वठी चुको आहियां, माफ़ कजो छो त टाइम सब कंहिंजो क़ीमती आहे। ख़ासि करे तव्हां दोस्तनि जो 11 पिया थियनि। ये इजाज़त ॾियो त 2-4 मिंट ॻाल्हायां छो त थोड़ो पाणी पियारजोसि। मुंहिंजा दोस्तो ज़िंदगीअ में हेड़ियूं रातियूं वरी नसीब कहिड़ी ख़बर आहे कहिड़ी ख़बर आहे तव्हां सां मां कंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी रात हुजे काई ख़बर कोन्हे काई ख़बर कोन्हे का। लेकिन इहो यकीन ऐं यकीन रख त ही जेके घड़ियूं गुज़ारियूं अथऊं इहे ॾाढियूं कम ईंदियूं। इहे घड़ियूं ॾाढियूं कम ईंदियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़। इहे घड़ियूं ॾाढियूं कम ईंदियूं। दिलि चवे थी त मां तव्हांखे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह मां अल्लाह तबारक व तआला जी अज़मत ॿुधायां, मुस्तफ़ा जो शान ॿुधायां ऐं सहाबा जे सच्चे हुजण जो दलील ॿुधायां। दोस्तो सीनो भरियो अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है। अरे इश्क मोहब्बत की बे हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। रब्बे ज़ुल जलाल जो कसम खणी थो चवां त कंहिं अल्लाह जे महबूब जे दीवाने सां पांदड़ो हटका इंशा अल्लाह ताला जॾहिं उन जी कल्ब जे मथां निगाह थींदी आहे अल्लाह तबारक व तआला नूर मारिफत कल्ब में पैदा करे छॾींदो आहे। छो त अज़मत मुस्तफ़ा कुरान करीम जे हक़ीक़त खे एतिरी दुनिया न समझी सघी त साहिब कुरान खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं तव्हां थोरो दुरूद पढ़ो मां पाणी जा 2 ढुक पी वठां। वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अॼु मां कसरत सां कुरान करीम पढ़ण जे मूड में आहियां। पोइ वरी दोस्त घणा चवंदा आहिनि साईं तव्हां शेर कोन पढ़ियो नात कोन पढ़ी। मूंखे ख़बर आहे न साईं मूंखे ख़बर आहे त इहे ॻाल्हियूं ज़रूरु थींदियूं छो त महबूब जी नात बि हिन महफ़िल जी रौनक आहे इन महफ़िल जी ज़ीनत आहे। छो त अंदाज़ो करे सघो था त हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां सजण जे देस ते वञी रोज़ा रखां। सुभान मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते
अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां महबूब जे वेही इफ़्तार क्या हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा। अल्लाह जी ज़ात तव्हां खे घड़ियूं नसीब खुदा हर कलमे वारे खे रमज़ान मुबारक जूं घड़ियूं शल काबे जो दीदार कंदे नसीब फरमाए, अरोज़े रसूल जे हाज़िरी में नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस इन कहिड़ी ॻाल्हि कयां, पहिरों रमज़ान मुबारक जो रोज़ो हुयो, छंछर जो ॾींहुं हुयो।